सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 3 उनवान ज़रबींदड़ यानी मल्टीपल्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद ऐं अॼु असां सिखंदासीं कुझु ज़रबींदड़नि जे बारे में यानी मल्टीपल्स जे बारे में। ज़रबींदड़ उहा वंडणी आहे जंहिंखे हिकु जुज़ो मुकमल तरह सां वंडे सघे थो। A multiple is a dividend into which a factor can divide. असांखे ख़बर आहे त वंडणी छा आहे ऐं जुज़ो छा आहे ऐं वंडण छा आहे। असांखे ख़बर आहे त डिविडेंड छा आहे ऐं डिवाइड छा कबो आहे। हाणे अचो त ॾिसूं त मल्टीपल छा आहे। हाणे अचो त हिकिड़ी सादी वंड जो मिसाल वठूं जंहिंमें असां अरिड़हनि खे ॿियनि सां वंडींदासीं, जेका हिकिड़ी मुकमल वंड आहे जंहिंमें पाछी नथी बचे। यानी पूरी वंड में वंड उपत ऐं वंडीदड़ ॿई वंडणे जा जुज़ा आहिनि, यानी 18 जेके आहिनि उन जा जुज़ा आहिनि 2 ऐं 9। हाणे हिन वंड में असां ॾिसंदासीं त 2 18 जो जुज़ो आहे, 2 18 खे मुकमल वंडे थो ऐं 18 वंडणी आहे। इन जो मतिलबु त असां चई सघूं था त अदद 18 उहा वंडणी आहे जंहिंखे जुज़ो 2 मुकमल तरीक़े सां वंडे सघे थो। हाणे ज़रबींदड़ जी जेका वस्फ़ आहे उन मुताबिक़ ज़रबींदड़ उहा वंडणी आहे जंहिंखे जुज़ो मुकमल तरीक़े सां वंडे सघे थो। इन मां असांखे इहा ख़बर पई त जेको अदद 18 आहे उहो असल में ज़रबींदड़ आहे, यानी अदद 18 अदद 2 जो ज़रबींदड़ आहे। हाणे अचो त ज़रबींदड़ जी ॿी वस्फ़ ॾिसूं। जेका पहिरीं वस्फ़ असांखे मिली उहा असांखे हिन साॻी वंड जे हिन हिसे मां मिली जेको वंडण वारो हिसो आहे। हाणे असां ॿी वस्फ़ जेका ॻोल्हींदासीं उहा ॻोल्हींदासीं हिन हिसे मां। पहिरीं हिसे मां जेका असांखे मिली वस्फ़ उहा ई त ज़रबींदड़ उहा वंडणी आहे जंहिंखे जुज़ो मुकमल तरीक़े सां वंडे सघे थो। हाणे ॾिसो त ॿिए वस्फ़ में छा आहे, असांखे इहो थो मिले ज़रबींदड़ असल में आहे मिलियल अंग ऐं हिकिड़ो ॿियो अंग, मिलियल अंग ॿियो अंग उनखे ज़रब। इन मां असांखे इहा वस्फ़ मिली त ज़रबींदड़ उहो अंग आहे जेको मिलियल अंग खे कंहिं बि अंग सां ज़रब करे मिले थो। ज़रबींदड़ खे मिलियल अंग सां ज़रब। A multiple is a product of base number and any number. हाणे अचो त इन ॿी ऐं पहिरीं ॿिन्ही वस्फ़नि जे मदद सां असां कुझु मिसाल ॾिसूं। अचो त असां अदद 2 जा ज़रबींदड़ ॻोल्हियूं। अदद 2 जा ज़रबींदड़ पहिरीं वस्फ़ सां। सो असां अदद 2 सां वंड कंदासीं 1 2 3 4 5 6 ईअं असां अॻियां हलंदा वेंदासीं। ख़बर पवंदी त कहिड़ो वंडींदड़ आहे या न आहे। उन में असांखे ख़बर पवंदी जेकॾहिं वंड पूरी थींदी त मतिलबु ज़रबींदड़ आहे, जेकॾहिं वंड पूरी न थी त मतिलबु ज़रबींदड़ न आहे। 2 खे 1 सां वंड कोन थींदी, उन जे करे ही ज़रबींदड़ न आहे। 2 खे 2 सां वंड कंदासीं त असांजो जवाब ईंदो 1, पाछी बचंदी ॿुड़ी, मतिलबु इहो ज़रबींदड़ आहे। 3 सां जेको आहे वंड कंदासीं त असांजी पाछी बचंदी, उन जे करे इहो ज़रबींदड़ कोन्हे। 4 सां वंड कंदासीं त असांजी पाछी कोन बचंदी, उन जो मतिलबु त इहो असांजो ज़रबींदड़ आहे। अहिड़ी तरह 5 जेको आहे ज़रबींदड़ कोन आहे, पर 6 जेको आहे ज़रबींदड़ आहे। अहिड़ी तरह असांखे ख़बर पवंदी त 2 4 6 8 10 12 ईअं न असां अॻिते हलंदा वेंदासीं त उहे 2 जा ज़रबींदड़ हूंदा। सो 2 जा ज़रबींदड़ हूंदा
2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32 ईअं अॻिते हलंदा वेंदा। इन जो तइदादु लामहदूद हूंदो। हाणे अचो त साॻे अदद ॿिनि जा ज़रबींदड़ ॻोल्हियूं ज़र्ब वारे तरीक़े सां। इन लाइ असां मिलियल अंग ॿिनि खे ॿियनि अंगनि सां ज़र्ब ॾींदा वेंदासीं, असांखे जेको आहे उहो ज़रबींदड़ मिलंदा वेंदा। सो असां मिलियल अंग 2 खे ज़र्ब कंदासीं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सां। असांखे ख़बर पवंदी 1 ॿिए खां 2, 2 2 4, 3 2 6, 4 2 8, 5 2 10, 6 2 12, 7 2 14, 8 2 16, 9 2 18, 10 2 20, 11 2 22, 12 2 24। ऐं ईअं असां अॻिते बि हलंदा वेंदासीं। हिन मां असांखे मिलिया साॻाई जुज़ा जेके असां पहिरीं कढिया हुआ वंड वारे तरीक़े सां, पर ज़र्ब वारो तरीक़ो बिल्कुलु आसान आहे ऐं वंड वारे तरीक़े खां वधीक बहितर आहे। हिन मां असांखे इहा बि ख़बर पए थी त हर अदद जा खोड़ा उन्हीअ जा ज़रबींदड़ हूंदा आहिनि, छो त ही जेको असां ॾिसूं पिया था हिते, हीअ असल में खोड़ो आहे ॿिनि जो खोड़ो आहे। 1 2 2 2 4 3 2 6 4 2 8 5 9 10 6 2 12 7 2 14 8 2 14 इहो घोड़ो आहे ॿिनि जो। उनजे करे असां चई सघूं था त हर अदद जा खोड़ा उन्हीअ जा ज़रबींदड़ हूंदा आहिनि। अचो त खोड़नि ऐं ज़रबींदड़नि जो तालुक़ थोरो वधीक गौर सां ॾिसूं। इन लाइ असां ही वारी जेका मसावात ही वारो जुमिलो इस्तेमालु कंदासीं। ही हिकिड़ी आम खोड़नि जी जदवल आहे, मल्टीप्लिकेशन टेबल चइबो आहे। हिन में असां 6 जे खोड़े खे थोरो वॾो करे ॾिसूं था त उन में असांखे छा थो मिले, छो त ॿियो सफ़ा नंढो लिखियलु आहे। सो हिन में असांखे 6 जो खोड़ो मिलियो। इन 6 जे खोड़े में ही जेको 6 आहे उहो असल में आहे मिलियल अंग, यानी ही आहे असांजो बेस नंबर। ही जेको आहे 1 2 3 4 5 6 ऐं अॻियां उहो आहिनि केतिरा दफ़ा जो खोड़ वञे थो। ऐं ही जेको असांजो जवाब आहे उहो आहे 6 12 18 उहे आहिनि ज़रबींदड़। हाणे इहा ॻाल्हि यादि रखिजो त कंहिं बि अदद जो ज़रबींदड़ हिकु अहिड़ी वंडणी आहे जंहिं लाइ मिलियल अदद उन जो हिकिड़ो जुज़ो हुजे। तंहिं करे हर अदद खे हमेशह केतिरा ई ज़रबींदड़ हूंदा आहिनि। Multiple of a given number is the dividend for which the given number is a factor. So, a number has always unlimited number of multiples. ही मिसाल हिन खे थोरो वधीक ज़ाहिर कंदो। हिन में आहे 5 ज़रबिया 4 बराबर आहे 20 जे। हिन में अंग 20 जेको आहे उहो ज़रबींदड़ आहे 4 जो ऐं 5 जो, 4 जो ऐं 5 जो। पर जेकॾहिं असां हिन पासे ॾिसंदासीं त 20 जा जुज़ा आहिनि 4 ऐं 5। 20 जा जुज़ा आहिनि 4 या 5। सो इहो तालुक़ आहे ज़रबींदड़नि जो ऐं जुज़नि जो। वधीक वाज़े करण लाइ असां हिकिड़ो आम ज़िंदगी जो मिसाल ॾिसंदासीं। हीउ हिकिड़ो बिस्कुटनि जो पैकेट आहे जेको असां सभु खाईंदा आहियूं। असांखे ख़बर आहे त हिन में 4 बिस्कुट हिकिड़े पैकेट में हूंदा आहिनि। हाणे जेकॾहिं मां 3 पैकेट वठंदुसि त मूंखे 12 बिस्कुट मिलंदा। जेकॾहिं 4 पैकेट वठंदुसि त मूंखे 16 बिस्कुट मिलंदा। जेकॾहिं 7 पैकेट वठंदुसि त मूंखे 28 बिस्कुट मिलंदा। पर जेकॾहिं मूं 10 पैकेट वरिता त मूंखे 40 बिस्कुट मिलंदा। हिननि में असां सभु हिननि सभिनी हिननि अंगनि खे चैन सां ज़र्ब कई ऐं असांखे ख़बर पई त कुल केतिरा बिस्कुट हूंदा। उन जे करे असां चई सघूं था त बिस्कुट असांखे 4 पैकेटनि जे ज़रबींदड़ में मिलंदा आहिनि। 4 बिस्कुटनि जे ज़रबींदड़ में मिलंदा आहिनि, छो त हिकिड़े पैकेट में 4 बिस्कुट आहिनि
ऐं ही सभु जेके आहिनि उहे चइनि जा ज़रबींदड़ आहिनि। हाणे अचो त असां हिनखे जेको असां जुज़नि जो मिसाल बिलोरनि वारो ॾिठो उन सां मुक़ाबिलो करे ॾिसूं, मिलाए ॾिसूं। असां ॾिठो त असांखे 15 बिलोर जेकॾहिं विरहाइणा आहिनि त असां हिकु हिकु करे बि विरहाए सघूं था, या टे टे करे विरहाए सघूं था, या पंज पंज करे विरहाए सघूं था, या 15 जा 15 खे हिकिड़े खे ॾेई सघूं था। सो जुज़नि में असां 15 खे विरहायो हो, असां जुज़नि में 15 खे विरहायो हो, या हिक में या टिनि में या पंजनि में। सो जुज़ा विरहाइण वारो कमु आहे। ऐं असां ज़रबींदड़ में असां वधायो आहे। ही सभु असां गॾु कया आहिनि, 3 पैकेट गॾु करे असांखे 12 बिस्कुट मिलिया आहिनि, 4 पैकेट गॾु करे 16 मिलिया आहिनि। सो ज़रबींदड़ में असां मिलायो आहे, जुज़नि में असां विरहायो आहे, ज़रबींदड़ में असां मिलायो आहे। हाणे अचो त असां जुज़नि जे बारे में कुझु ख़ासि ॻाल्हियूं यादि रखूं। सभिनी खां पहिरीं इहा ॻाल्हि आहे त ॾिनल अंग खां वॾा न हूंदा आहिनि जुज़ा। असां ॾिठा त जुज़ा हमेशह उन खां नंढा हुआ या उन जे बराबरि हुआ, पर ज़रबींदड़ ॾिनल अंग खां नंढा कोन हूंदा आहिनि, यानी उन खां वॾा हूंदा आहिनि या उन जे बराबरि हूंदा आहिनि। ही ॾिनल अंग खां नंढा हूंदा आहिनि ऐं ही ॾिनल अंग खां वॾा हूंदा आहिनि। जुज़ा महदूद तइदाद में हूंदा आहिनि, पर ज़रबींदड़ लामहदूद हूंदा आहिनि। अंग हिकु ऐं पाण अंग उन अंग जा जुज़ा हूंदा आहिनि, पर हिकु कंहिं बि अंग जो ज़रबींदड़ न हूंदो आहे ऐं अंग पाण पंहिंजो ज़रबींदड़ हूंदो आहे। जुज़ा वंड करे कढिबा आहिनि, पर ज़रबींदड़ ज़रब करे कढिबा आहिनि। पर जेकॾहिं असांखे ज़रबींदड़ खे परखणो हुजे त को अंग ॿिए अंग जो ज़रबींदड़ आहे या न, त उन महिल वंड इस्तेमालु थींदी आहे। आम तौर ते असां वंड इस्तेमालु कंदा आहियूं जुज़नि लाइ ऐं ज़रब इस्तेमालु कंदा आहियूं ज़रबींदड़नि लाइ। हाणे अचो त कुझु मिसाल ॾिसूं। पहिरियों मिसाल आहे त छा अदद 20 ज़रबींदड़ आहे टिनि जो? Is number 20 a multiple of number 3? So असांखे ख़बर आहे त जेकॾहिं 3 20 जो जुज़ो हूंदो त उन महिल ई 20 ज़रबींदड़ हूंदो टिनि जो। ऐं इन खे चकासण लाइ मूं हाणे ॿुधाए चुको आहियां त असां वंड कंदासीं। सो असां 20 खे टिनि सां वंड था कयूं। खोड़ हणंदासीं, 6 जो खोड़ो लॻंदो 18, असां पाछी थी बचे 2। सो जेकॾहिं छो त पाछी बची उनजे करे 3 जुज़ो कोन्हे 20 जो, इन जे करे 20 टिनि जो ज़रबींदड़ कोन आहे। इन मिसाल में असांखे अदद 3 जा उहे ज़रबींदड़ ॻोल्हणा आहिनि जेके 15 खां नंढा आहिनि। जीअं त मिलियल अंग यानी बेस नंबर 3 आहे, उनजे करे असां 3 जा ज़रबींदड़ ॻोल्हींदासीं। 3 जा ज़रबींदड़ ॻोल्हण लाइ असां इस्तेमालु कंदासीं खोड़नि जो। सो 3 खां 3, 3 2 6, 3 खां 9, 3 4 12, 5 3 खां 15, 3 6 और 6 3 18। हाणे अचो त ॾिसूं त इन मां कहिड़ा 15 खां नंढा आहिनि। 15 खां नंढा आहिनि। सो ही 15 खां वॾो आहे, उनजे करे इहो त असांजो घुर्बल ज़रबींदड़ न आहे, हालांकि ज़रबींदड़ आहे। 15 बि 15 खां नंढो कोन्हे, 15 जे बराबरि आहे, सो इहो बि कोन्हे। सो असांजा घुर्बल ज़रबींदड़ आहिनि 3 6 9 ऐं 12। हाणे असांखे अदद 4 जा उहे ज़रबींदड़ कढणा आहिनि जेके 9 ऐं 23 जे विच में अचनि था। Multiples of 4 between 9 and 23। असांखे ख़बर आहे त असां हिन लाइ बि ज़रब जो इस्तेमालु कंदासीं,
या खोड़नि जो इस्तेमालु कंदासीं। सो खोड़ा असां शुरू था कयूं। 4 हिकां 4, 4 1 जा 4, 4 ॾूं 8, 4 2 जा 8, 4 टिकां 12, 4 चौक 16, 4 5 are 20, 4 6 are 24। हाणे हिन मां असां ॾिसूं था त असांखे उहे ॻोल्हणा आहिनि जेके 9 ऐं 23 जे विच में आहिनि। ही 9 खां नंढो आहे, उनजे करे कोन थींदो। 8 जेको आहे उहो बि 9 खां नंढो आहे, उनजे करे इहो कोन थींदो। 12 जेको आहे उहो 9 खां वॾो आहे पर 23 खां नंढो आहे, इहो सही आहे। 16 बि 9 खां वॾो आहे, 23 खां नंढो आहे, इहो बि सही आहे। 20 बि 9 खां वॾो आहे ऐं 23 खां नंढो आहे, इहो बि सही आहे। पर 24 जेको आहे उहो 23 खां वॾो आहे, सो इहो बि न आहे। उन जे करे जेके ग़लति आहिनि उहे असां राहे था छॾियूं। बाक़ी असांखे मिलिया 3 अंग जेके आहिनि 12, 16 ऐं 20। इहे अदद 4 जा उहे ज़रबींदड़ आहिनि जेके 9 ऐं 23 जे विच में आहिनि। इन ते असां पंहिंजी ज़रबींदड़नि सां मुलाक़ात पूरी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो ऐं यूट्यूब जो चैनल सब्सक्राइब करणु ऐं घंटी वारे बटण खे दॿाइण त न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।